वृंदावन जे पासे में हिकिड़ी माता रहंदी, भगवान कृष्ण जी भक्ता हुई। लड्डू गोपाल जी सेवा कंदी। लड्डू गोपाल ॾिठा आहिनि लगभग सभिनी जे घर में हूंदा, मूंखे लगे तो, है न भाई? सेवा कंदा हूंदो तमाम भी। ॾाढा सुंदर लड्डू गोपाल उन वटि, ऐं ॾाढो प्रेम कंदी भगवान सां, भगवान खे पंहिंजो पुत्र मञींदी। अहिड़ो भाव हुयो उन मां जो। तो एक बार सेवा कंदे कंदे उन्हनि जे घर जा जेके नंढा ॿार हुया उहे भगवान जी लड्डू गोपाल जी सेवा पिया कनि, गलती सां हथ सां भगवान किरी पिया, थोड़ा सा खंडित थी विया। चओ हरे राम। उन माता जो ॾिसजो भाव समझजो, भगवान थोड़ा सा खंडित थी विया। त असां सभिनीनि त इहो ई ॿुधियो आहे, संत महात्मा भी इहो ई चवंदा आहिनि कि अगर काथों भगवान खंडित थी विया, भगवान जी मूरत, तो छा कजे? हाँ जी, ॿुधियो आहे न भाई असां इहो? उन अम्मा के भी कंहिं सलाह ॾिनी कि अरे तुंहिंजा भगवान खंडित थी विया आहिनि, हे तू छा थी करे, वन विसर्जन करे आ। उन माता जो भाव ॿुधजो। असां इहो कम नथा करे सघूं छो जो असां में उहो भाव ई कोन्हे। उन माता चयो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजे घर में तव्हांजे पुट जो एक्सीडेंट थी वञे, टंग बाह कुछ भॼी पए, वञी विसर्जन करे ईंदव? सब चुप थी विया, सब चुप थी विया। चई न अम्मा छा थी ॻाल्हाए, विसर्जन छो कंदासीं, हुनजो मलम पट्टी इलाज कराईंदासीं न। चई हे भी मुंहिंजो पुत्र आहे, मां भी इलाज कराईंदुमि। माण्हुनि चयो पागल आहे अम्मा, कुछ सम्झे कोन थी। जेको वणेसि तो करण ॾियोसि, छॾियोसि भाई, माण्हुनि चवण छॾे छॾियोसि। उन अम्मा जो एॾो प्रेम हुयो, वो रोज भगवान के जाता भगवान खंडित थी विया उते मलम पट्टी कंदी। सच्ची घटना तो ध्यान सां ॿुधजो। रोज मलहम लगाईंदी, भगवान की पट्टी कंदी, ॾाढी प्रेम सां चवंदी कन्हैया चिंता मत करो, जल्दी ठीक हो जाओगे। कृष्ण चिंता न कर कान्हा, जल्दी ठीक थी वेंदे। मां आया न तुंहिंजी सेवा कंदम, तू चिंता न कर पुत्र, जल्दी ठीक थी वेंदे। रोज भगवान सां प्रेम करे, रोज मलम लगाए। अरे एतिरो तक संतन ॿुधायो कि जेॾीमहिल रात जो उहे भगवान के आराम कराईंदी, सुमारींदी, त जल रखंदा आहिनि कई ॼणा भगवान जे लाइ, नंढे से गिलास में कटोरी में जल रखंदा आहिनि। इहो भाव आहे। त उहो माता जल जे बगल में हिकिड़ी दवा भी रखंदी, पेन किलर। रात जो चई सुम्हंदी कन्हैया अगर तुमको ज्यादा तकलीफ हो तो रात को ले लेना। इहो भाव तव्हांजो असांजो ईंदो? इहो चई करे भगवान खे सुम्हंदी। हिकु महीनो गुज़रियो, 2 महीना गुज़रिया, भगवान भी ॾिसो भाव स्वीकार कंदा आहिनि। भगवान खे तव्हांजो धन न खपे, भगवान के कुछ भी न खपे, कुछ भी न। भगवान अगर कंहिं शइ जो बुखियो भी आ त संत चवनि था तव्हांजे भाव जो, गोविंद भाव भगत का भूख। भगवान के केवल भाव खपे। महीनो 2 महीना कुल गुज़रिया, भगवान भाव स्वीकार कयो, अहिड़ो चमत्कार कयो, वो लड्डू गोपाल भगवान जातो खंडित हुया, वो मूरत वापस ठीक थी वई। ये सच्ची घटना हिन जमाने जी। तो वो मूरत वापस ठीक, काथों कुछ नजर ही न अचे कि भगवान खंडित थिया हुया। वो माता भाव में चवण लगी ॾिसो तव्हां चओ पिया विसर्जन करे आ। इहो भाव जी बलिहारी आ। इहो भाव बिना भक्ति जे संभव कोन्हे। सोचो उन्हनि केॾी भक्ति कई हूंदी। भक्ति में एडी शक्ति आ, अगर असां भक्ति न भी क्यों, कंहिं भक्ति करण वारे संत जे वनी शरण में भी वेही रहूं न, तो उन्हनि जी भक्ति जो एडो असर थींदो आ कि असांजो भी जीवन परिवर्तन थी वेंदो।